साई पल्लवी भारतीय साउथ फिल्म इंडस्ट्री जी मक़बूल ऐं ख़ूबसूरत अदाकारा आहे जंहिंजूं शादीअ जूं तस्वीरूं वायरल थियूं आहिनि जिन में हू हिक साउथ शख़्स खे हार पाराईंदे नज़र अचे थी। अदाकारा पंहिंजी सुठी डांस जे करे सुञाती वेंदी आहे ऐं तामिल, तेलुगु ऐं मलयालम फिल्मुनि में कमु करे चुकी आहे। साई पल्लवी हिन वक़्त ताईं केतिरा ई फिल्म फेयर अवार्ड बि खटे चुकी आहे, पर 1992 में जनम वठंदड़ अदाकारा जे हवाले सां हाणे इहे ख़बरूं आहिनि त हुन ॻुझी शादी कई आहे। सभ खां वधीक हैरानी जी ॻाल्हि इहा हुई त हुन जंहिंसां शादी कई आहे उनखे केरु सुञाणे ई नथो। छा हू संदसि को दोस्त आहे या को फ़नकार आहे? इन हवाले सां हर माण्हू सवाल करे रहियो आहे। अदाकारा जेतोणीकि हिन समूरे मामले ते ख़ामोश रही, पर पोइ संदसि घराणे जे माण्हुनि बि खांइसि सवाल कयो त छा वाक़ई हुन अहिड़े शख़्स सां शादी कई आहे जंहिंखे केरु सुञाणे ई नथो। तंहिं बाद साई पल्लवी खे वज़ाहत करणी पइजी वई। साउथ फिल्म इंडस्ट्री जी मनमोहिणी अदाकारा पंहिंजी शादीअ जे हवाले सां गर्दिश कंदड़ तस्वीरुनि ते वज़ाहती पैगाम जारी कयो। साई पल्लवी ॻुझी शादीअ बाबति गर्दिश कंदड़ तस्वीरुनि खे तकलीफ़ ॾियण जी कुधी कोशिश करार ॾिनो। हुन चयो आहे त इहे तस्वीरूं मुंहिंजी नई फिल्म जी मुहूर्त जे मौक़े जूं आहिनि जिन खे ग़लति अंदाज़ में एडिट कयो वियो आहे। हुन वधीक चयो त असुल ॻाल्हि त इहा आहे त मूंखे इन नफ़ाहनि जी का परवाह ई न आहे, पर जॾहिं इन मामले में मुंहिंजी फैमिली ऐं दोस्त शामिल थिया त वज़ाहत करणी पइजी वई आहे। अदाकारा इहो बि चयो त इहा मुंहिंजे नए प्रोजेक्ट जी इफ़्तिताही तक़रीब हुई। अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो मूंखे इन्हनि वाहियात ॻाल्हियुनि ते बयानु ॾियणो पइजी रहियो आहे। साई पल्लवी जी शादी जा अफ़वाह उन वक़्तु बहस जो मौज़ू बणिया जॾहिं कुझु तस्वीरूं साम्हूं आयूं जिन में हूअ ऐं हिकु ॿियो शख़्स हिक ॿिए खे हार पाराए रहिया आहिनि ऐं कैमरा में ॾिसी मुरकी रहिया आहिनि। हाणे वाज़िह थी वियो आहे त इहे तस्वीरूं फिल्म जी मुहूर्त जूं आहिनि। साई पल्लवी सां बीठल शख़्स फिल्म जो हिदायतकार राजकुमार पिरियासामी आहे।